नवाज न्यूज़ में भली कार आऊं संझा सैयद अल्लाह से हेडलाइन तरफ। मुल्क में कोरोना वायरस के वधीक टेवी मरीज़ पहुंची विया। फौतुनि जो अंग 29,065 थी वियो। NCOC मूजिब 24 कलाकनि दौरान 7,678 नवां केस रिपोर्ट। 961 मरीज़नि जी हालत गढ़ती जोगी। कोरोना वायरस जी हाकारी शरह 12.96% रही। कोरोना जी पखेड़ रोकण लाइ NCOC जे फ़ैसिलनि जी रोशनी में सिंध जी तालीम खाते सूबे जे ख़ानगी तोड़े सरकारी स्कूलनि लाइ हुकम जारी करे छॾिया। तालीम वारी वज़ारत मूजिब 12 सालनि खां घटि उमिरि वारा शागिर्द 50% हाज़िरी सां स्कूल वेंदा। 12 सालनि खां वधीक उमिरि जे शागिर्दनि जी मुकमल हाज़िरी हूंदी। 12 सालनि जी उमिरि वारनि शागिर्दनि खे वैक्सीन लाज़मी लॻाइणी पवंदी। तालीम खाते पारां तालीमी इदारनि खे SOP जो ख़ासि ख़्यालु रखण जी हिदायत। कोरोना पाबंदियूं 24 जनवरी बदिरां अॼु खां लागू थींदियूं। घरू खाते तरमीमी नोटिफिकेशन जारी करे छॾियो। वफ़ाक़ी घरू वज़ीर शेख रशीद चयो आहे त कलदम तहरीक तालिबान पाकिस्तान सां सीज़ फायर ख़त्म थियण खां पोइ 5 शहरनि खे ख़तरो आहे। सीज़ फायर तहरीक तालिबान पाण ख़त्म कयो। ॻाल्हियुनि जा दरवाज़ा खुलियल आहिनि। जॾहिं हू अचणु चाहिनि भले अचनि। जेको पाकिस्तान जी बालादस्ती क़बूल करे उहो अची सघे थो। लाहौर धमाके में केरु मुलविस आहे उन बाबति जांच जारी आहे। हैदराबाद स्टेशन रोड ते अणॼातल हथियारबंदनि जी फायरिंग। वापारी इशफाक मारिजी वियो। ISSP लाड़काणो इमरान कुरैशी खे हटाए सरफराज़ नवाज शेख खे नओं SSP मुक़ररु कयो वियो। नोटिफिकेशन जारी। इमरान कुरैशी खे CPO रिपोर्ट करण जी हिदायत। शबीर सेठार खे SSP साउथ कराची मुक़ररु कयो वियो। This headline news is brought to you by कुछ रिश्ता ठहंदा ई आहिनि हिक ॿिए जे लाइ। जीअं ज़ीरा प्लस आहे चांहि जे लाइ। हैदराबाद में पहली बार 4 स्टार होटल की पुरआसाइश जिंदगी। मिलन फूड पेश करते हैं एक शानदार ऑफर, यानी हर बिरयानी पैक के साथ एक चम्मच बिल्कुल फ्री। मिलन मसाले, जायकों की असली पहचान। खूबसूरत रहना अब इजी फ्रेश। नाज़रीन हेडलाइंस अपडेट्स लाइव दिखना वेबसाइट आवाज़ TV.tv सर्व आवाज़ न्यूज़।